सच जो आवाज़ सां गॾु मां आहियां अली बलोच। काज़ी अहमद वेझो ॻोठु लालबख्श चांडियो जी रवासुर गुलनाज़ कुंबर पंहिंजे अमड़ ऐं भाउ आशिक़ अली कुंबर सां गॾु मीडिया अॻियां दाईंदे ॿुधायो त 8 साल अॻु मुंहिंजी शादी क़ुर्बान अली कुंबर सां थी हुई, जेको कुझु वक़्त खां मूं ते कंहिं न कंहिं बहाने सां तशदुद कंदो रहंदो आहे, पर मूं तॾहिं बि पंहिंजो घरु नाहे छॾियो। मूंखे 2 साल जी न्याणी मुस्कान आहे। हिन वक़्तु मां उमेद सां पिणु आहियां, पर कुझु वक़्त खां मूंखे मुंहिंजे मुड़ुसु तशदुद करे घरां कढी छॾियो आहे। हिन वक़्तु मां पंहिंजे भाउ जे घर ॻोठु चनेसर ज़रदारी में रहां थी। हिन वधीक ॿुधायो त मुंहिंजो मुड़ुसु क़ुर्बान अली कुंबर मूंखे घरां कढी पंहिंजी मासूम भेण 8 साला मूमल खे ॻोठु हमज़ो जतो जे रवासी नाबालिग 10 साला नवाब कुंबर सां निकाह करायो आहे। पाण ॿोता ॿी शादी कई आहे। निंगरी मूमल जे निकाह बाबति हद जी पुलिस थाणे ते इतलाह पिणु ॾिनो आहे, पर उतां जी पुलिस गरी रिश्वत एवज़ ख़ामोश अख़्तियार करे छॾी आहे। नारी गुलनाज़ वधीक चयो त मां तलाक वठणु नथी चाहियां। मुंहिंजो मुड़ुसु मूंखे तलाक ॾियण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। हिन IG सिंध DIG ऐं SSP शहीद बेनज़ीर खां घुर कई आहे त मुंहिंजे मुड़ुसु ख़िलाफ़ु कार्रवाई करे मूंसां इंसाफ़ कयो वञे ऐं तहफ़्फ़ुज़ फ़राहम कयो वञे।